बयान कयो तने साहब इकराम जा एकड़ो साहबी उथी बैठो चई त फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजा दिलबर नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल मोजो अर्ज़ इहो आहे हिकिड़ा माण्हू त अहिड़ा आहिनि जेके साहब इकराम तव्हां सां गॾु रहिया उन्हनि तव्हांखे ॾिठो आहे तव्हां उन साहब इकराम खे ॾिठो आहे मन हिक ॿिए खे सुञाणियो था तव्हां खां बाद में क़यामत जी सुबुह ताईं लखनि करोड़नि ख़रबनि जी तादाद में अवां जा उम्मती हूंदा जंहिं तव्हांजी ज़ात अक़दस जे मथां कलमो पढ़ियो आहे अवां खे अण ॾिठे तव्हांजे मथां ईमान हूंदो ए मुंहिंजा दिलबर नबी उहे तव्हां जेको आहे उन्हनि खे कीअं सुञाणींदो जेके क़यामत में अचनि त तव्हां उन्हनि खे हौज़े कौसर जो जाम नसीब फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नाम लकुम मिम्मा लैसत ले अहद मिनल अमम तरिदून अलैया गुर्रन मुहज्जलीन मिन आसारिल वुज़ूए ओ हाँ बिल्कुल सही है उन मजा हिकड़ी निशानी अल्लाह साईं मांजी उम्मत जे अंदर एड़ी रखी है जेका बी उम्मत जे अंदर न हुंदी उहा मिन आसारिल वुज़ूए तवाजे वुज़ू जो असर जने तवा नमाज पढ़ंदा आयो नमाज पढ़ने के दौरान तवा वुज़ू कंदा आयो जने तवा कुरान की तिलावत कंदा आयो कुरान की तिलावत के दौरान जेको तवा वुज़ू कंदा आयो पो जिन मां खां बाद में मां उन्हनि खे न ॾिठो आहे उन्हनि मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न ॾिठो आहे पर मुंहिंजे हिन दुनिया खां वञण खां बाद में उन्हनि मुंहिंजे मथां ईमान आंदो आहे क़यामत जे ॾियारे ईंदा उन्हनि जे वुज़ूअ जा उज़वा चोॾींहं जे चंड वांगुरु चमकंदा पिया मां परते खां ॾिसी करे सुञाणींदुमि त इहे मुंहिंजा उम्मती आहिनि जेके ईंदा हौज़े कौसर जो जाम पीअंदा मां मोहम्मद उन्हनि खे हौज़े कौसर जो जाम पीआरींदुमि गाल समझ में आई है ना तो हाँ मालूम थो तो दुनिया के अंदर जेके भी अमल कयूं था ये क़ुर्बे मोहम्मद क़ुर्बे अल्लाह अल्लाह से करीब करण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का करीब करण जो ज़रियो आहिनि तव्हां जेकॾहिं सुभान अल्लाह चओ था इहा सुभान अल्लाह तव्हांजी ज़ाया न आहे क़यामत जे ॾियारे जन्नत जे अंदर ख़ूबसूरत हिकिड़ो वणु लॻायो वञे थो पियो जेकॾहिं तव्हां ऐं असां सही नमूने सां जेको आहे निमाज़ पढ़ूं था इहा निमाज़ क़यामत जे ॾियारे हूर जी सूरत अख़्तियार करे थी जेका तव्हां ऐं असां सभिनी मुसलमाननि खे मिलंदी त बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं मुंहिंजे तरीक़े जे मथां अमल कयो क़यामत जे ॾियारे मां उनखे हौज़े कौसर मञा पंहिंजे हथनि सां जाम पीआरींदुमि चओ अल्लाह साईं सभिनी मुसलमान खे हुज़ूर जे हथां हौज़े कौसर जो जाम नसीब फरमाए पर दुनिया जे अंदर हाँ ॿी हिकिड़ी रिवायत है जैमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा सब खां पहिरीं हौज़े कौसर जो जाम कंहिंखे मिलंदो गाल समझ में आई है ना ॾिसो न जेकॾहिं दुनिया के अंदर कोई इनाम विराइबो है तो हर कंहिंजे दिल में इहो ख़्याल ईंदो आहे त पहिरियों इनाम कंहिंखे मिलंदो या जेकॾहिं ॿी का शइ मिलंदी आहे त हर कंहिंजे दिल में इहो ख़्याल हूंदो आहे त पहिरियों कंहिंखे मिलंदो आहे हाणे क़यामत जे ॾियारे जंहिंमें अव्वलीन खां वठी करे आख़िरीन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु जेके उम्मती हूंदा हर हिकिड़े उम्मती जे दिल जे अंदर ख़्याल इहो हूंदो त ख़बर न आहे पहिरियों इहो जाम हौज़े कौसर जाम कंहिंखे मिलंदो असां पंहिंजे दिल जे अंदर ख़्याल कंदासीं शायदि कंहिं हाजी खे मिलंदो शायदि कंहिं नमाज़ी खे मिलंदो शायदि कंहिं ज़काती खे मिलंदो शायदि शहीद खे मिलंदो शायदि कंहिं वलीअ खे मिलंदो हाजी नमाज़ी ज़काती अल्लाह जा वलीअ इन्हनि जा आमाल इन्हनि जा मर्तबा इन्हनि जा मक़ामात जेके ख़ुदा बुलंद कया आहिनि उन जे बुलंद थियण में कंहिं बि क़िस्म जो को बि शक न आहे पर हीअ ख़ुदा जी देन आहे जंहिंखे रब अता फरमाए क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरीं जंहिंखे हौज़े कौसर जो जाम नसीब थींदो सभ खां पहिरीं जंहिंखे हौज़े कौसर जो जाम ॾिनो वेंदो जंहिंखे दुनिया जे अंदरि असां का बि क़दुरु क़ीमत न ॾींदा आहियूं उन जे लाइ रिवायत अल्लाह जे रसूल फरमायो आहे तिरमिज़ी शरीफ़ जी रिवायत आहे अव्वलुन्नास वुरुदन अलैहि फुक़राउल मुहाजिरीन शाहिदु रुऊसन अदनिसु सियाबन अल्लज़ीना ला यनकिहूनल मुतनइमात वला युफ्तहु लजमुहुमुद्दार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरीं जंहिंखे हौज़े कौसर जो जाम पीआरे वेंदो अव्वलुन्नास वुरुदन अलैहि फुक़राउल मुहाजिरीन उहो हिकिड़ो मुहाजिर ऐं फ़क़ीर माण्हू हूंदो अशाहितो रुऊसन जंहिंजे मिटी जे अंदरि जेको आहे सो जंहिंजे वारनि जे अंदरि मिटी पयल हूंदी ऐं उन जा कपिड़ा वीचारे अदनिसु सियाबन उन जा कपिड़ा मेरड़ा हूंदा उन जी हालत इहा हूंदी आहे वला यनकिहूनल मुतनइमात
नाइमा ते का माई उन सां निकाह करण जे लाइ तयार ना आहे, को माण्हू उनखे संग ॾियण जे लाइ तयार ना आहे, यानी उन जा वार मेरा, उन जा कपिड़ा मेरा, हालत वीचारे जहिड़ी आहे, को संग ॾियण जे लाइ तयार कंहिं क़िस्म जो ना आहे। अॻिते रिवायत जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वला युफ्ताहु लजमुहुमुद्दार, पर जेकॾहिं कंहिंजे दरवाज़े ते वञे माण्हू अंदरां कुंडी लॻाए करे दरवाज़ो बंदि करे वेंदा हा। इहो ख़स्ता हाल दुनिया में जंहिंजी का बि क़दुरु क़ीमत न आहे, माण्हू उनखे बेकार सम्झंदा हा, कंहिं न कंहिं वजह जे करे उनखे ईअं सम्झंदा हा। अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद सभ खां पहिरीं हौज़े कौसर इन्हनि मुसलमाननि खे पीआरींदो। या रब जी देन आहे, ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युतीहि मन यशा, अल्लाह जो फ़ज़ल आहे, अल्लाह जंहिंखे सभ खां अॻु में इहा शइ अता फ़रमाए। ख़ुदा जी मर्ज़ी आहे, ख़ुदा खां पुछण वारो कंहिं बि क़िस्म जो न आहे। तव्हां दुनिया वारनि वटि, तव्हां ऐं असां वटि क़दुरु कंहिंजो आहे, माल वारे जो क़दुरु आहे, गाॾी वारे जो क़दुरु आहे, नवाब जो क़दुरु आहे, सरदार जो क़दुरु आहे, जागीरदार जो क़दुरु आहे, ज़मीनदार जो क़दुरु आहे। जंहिं वटि माल आहे उनखे इज़त ॾींदासीं, जंहिंजा कपिड़ा फाटल हूंदा उनखे असां जेको आहे सो ॿी निगाहुनि सां ॾिसंदा आहियूं। जंहिंजे वारनि जे अंदरि मिटी पयल हूंदा उनखे सफ़ा ईअं हक़ीर ऐं फ़क़ीर सम्झंदा आहियो। इहो तव्हां दुनिया वारनि जो ज़ावियो आहे, इहो तव्हां दुनिया वारनि जो नज़रियो आहे। रब फरमाए थो इहो दुनिया वारनि जो नज़रियो दुनिया वारनि खे मुबारक हुजे। मां अल्लाह खे सभ खां वधीक महबूब इहे फ़क़ीर, इहे मुहाजिर जंहिंजे मथे जे अंदरि मिटी पयल आहे, जंहिंजा कपिड़ा जेको आहे सो अहिड़ा गंदा आहिनि, जंहिंखे निकाह जे लाइ को पंहिंजी छोकिरी ॾियण जे लाइ तयारु न आहे, क़यामत सभ खां पहिरीं मां मुहम्मद इन्हनि खे जाम में हौज़े कौसर जो जाम नसीब फरमाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? इहे माण्हू उहे थी विया जंहिंखे अल्लाह जे रसूल पंहिंजे हथनि सां हौज़े कौसर जो जाम पीआरींदो।